अॼोको सेशन हिकिड़ो ख़िराज अक़ीदत ख़िराज तहसीन आहे असांजे उन नौजवान ख़ूबसूरत शाइर लाइ, उन सियासतकार लाइ जंहिंजी ताज़ियत जे लाइ हिन धरतीअ जो सभ खां अज़ीम इंसान साईं GM सैयद हाला पुराणा पहुतो ऐं हुनजे माइटनि सां जंहिं नौजवान ख़ुदकशी कई उन जी ताज़ियत जे लाइ पाण, छाकाणि त जिसाफ़ जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जो त कारकुन हो ई, पर गॾोगॾु हिकिड़े जवान राना जी ख़ुदकशी हुई जंहिंजे ॾुख में साईं GM सैयद जा ॻोढ़ा असां पंहिंजे हुनजी अखियुनि ऐं अनक ते ॾिठा। उन नौजवान जी हिकिड़ी ॿी वॾी जेका अहमियत आहे उहा इहा आहे त शेख अयाज़ बरसात अख़बार जे एडिटोरियल में हिकिड़े सिंध जे ॾुख, सिंध जे जवान जे ख़ुदकशीअ ते जेके ॻोढ़ा ॻाढ़िया आहिनि उहे हिकिड़े एडिटोरियल जी हैसियत में शेख अयाज़ पंहिंजे जूनियर तरीन शाइर जे लाइ जेकॾहिं को दुखदायक ताज़ियतनामो एडिटोरियल जी सूरत में लिखियो आहे त पोइ इरफ़ान महदीअ लाइ लिखियो आहे। साईं GM सैयद ऐं शेख अयाज़ जंहिं नौजवान जी सलाहियतुनि जा मोतरिफ़ हुजनि उन ते त गुफ़्तगू तफ़सील सां थियणु घुरिजे। असां ही पंहिंजो सेशन शुरू करण खां पहिरीं छाकाणि त पंहिंजे साम्हूं तमामु अहम शख़्सियतूं पियो ॾिसां, मौज़ू असांजो नसरी नज़्म आहे, ताज़ियती नसरी नज़्म आहिनि जंहिंजी पंहिंजी तख़लीक़ियत आहे, पंहिंजी वर्थ आहे, उन ते असीं अचूं था, पर असांजे विच में नसरी नज़्म जूं तमामु अहम शख़्सियतूं मौजूदु आहिनि। असीं ही पंहिंजो सेशन उन्हनि खे डेडिकेट था कयूं, अदी नूरुदा शाह, अतिया दाऊद, अफ़ज़ाल अहमद सैयद ऐं असांजी तनवीर अंजुम साहिबा। असीं पंहिंजे हिन सेशन खे, ही असांजे नसरी नज़्म जा इमाम आहिनि, इन जी इजाज़त सां ही पंहिंजो असीं सिलसिलो शुरू कयूं था। इरफ़ान महदीअ जे बारे में ही नसरी नज़्म आहिनि। अव्हांखे ॻाल्हि सम्झ में उन वक़्तु ईंदी जॾहिं हिकिड़ो नसरी नज़्म असीं पेश कंदासीं। किताब जो नालो आहे तुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ सां गुफ़्तगू, ऐं उन में ही असांजे पहिरियों जेको नज़्म आहे लियाक़त रिज़वीअ जो। लियाक़त ऐं अली ज़ाहिद हिन जो तारुफ़ आउं तव्हांखे थोरी देरि में ॾियां थो। क़ाबिल तवजो नज़्म आहे असांजे लियाक़त जो। हिन मां तव्हांखे ॻाल्हि सम्झ में ईंदी त इरफ़ान केरु हो ऐं हिन जी पाण में केतिरी गुल ऐं ख़ुशबू ऐं गुल ऐं पोपट वारी दोस्ती आहे। लियाक़त लिखियो आहे, काल्ह तूं सईद खे आसानीअ सां अलविदा करण में कामयाब थी वियो हुएं ऐं तो पुठीअ भर पाण खे दरियाह में उछलण खां पहिरियां मुश्किल सां बि मुंहिंजी नाराज़गी न ॾिठी हुई। मां पंहिंजे रोकियल ओचगारुनि जी ओट में सईद वांगुरु तोखे दरियाह में वेंदे ॾिसी न सघियो हुअसि। तुंहिंजे ग़ोते खां पोइ किनारे ते रहिजी वियल मक़बूल ऐं सईद मोतमार बेचैनीअ सां हिकु अजनबी अंबोह में घेरजी विया हुआसीं, जेको असांजे ऐं तुंहिंजे विच में अचानक क़ाइमु थियल मुतलिक़ जुदाईअ खां मुकमिल तरह बेख़बर हो। लेकिन पोइ बि असांजूं रड़ियूं दरियाह जे लहरुनि सां दूर दूर ताईं बिना पड़ाॾे जे लुढ़ंदियूं वयूं हुयूं। मुख़्तसरनि तारुफ़ ॾींदुसि तव्हांखे त लियाक़त असांजे टहीअ जो इंतिहाई ख़ूबसूरत नसर निगार ऐं बहितरीन असांजे नसरी नज़्मनि जो शाइर आहे। हुनजो ही किताब पंहिंजी जाइ ते अहमियत जोॻो आहे। हिन खां अलावा बि लियाक़त जा कुझु ॿिया किताब आहिनि, तुंहिंजी अखि उणे थी मूंखे ऐं 233 ऐं आरसी धुंधली थियण खां पोइ या अॻु में। उन सां गॾोगॾु असांजो अली ज़ाहिद आहे जेको ख़ुदि बि हिन वक़्तु जर्नलिज़म जी दुनिया में इंतिहाई अहम अख़बार सां बि वाबस्ता आहे, पर हुनजी जेका बुनियादी सुञाणप आहे उहा नसरी नज़्म जे हवाले सां आहे। अदम खां अॻिते नाचणी, ही हुन जा ॿ तमामु अहम नसरी नज़्मनि जा मजमू आहिनि। गुफ़्तगू असीं कंदासीं लियाक़त सां। लियाक़त, छाकाणि त तव्हां पंहिंजे इरफ़ान महदीअ सां जेको तव्हांजो ताल्लुक़ु आहे ऐं जेका दोस्ती आहे, इहा हिकिड़ी बेमिसिल दोस्ती आहे। हिकिड़ा ॿ टीन एजर आहिनि जिन खे ही सांवरो बांवरो आहे, हू ख़ूबसूरत हसीन शहज़ादो आहे जेको जितां लंघे त माण्हू हुनखे मुड़ी मुड़ी ॾिसनि। ही ॿिनि ख़ूबसूरत दोस्तनि, ॿिनि पखियुनि जी दोस्ती आहे। इहा दोस्ती थी कीअं? आख़िर तव्हांखे कुदरत जोड़ियूं आसमाननि मां सिन्फ़ नाज़ुक सां ठाहींदो आहे, पर तव्हां ॿ हिक जहिड़ा हमअसर दोस्त पाण में कीअं ईअं थिया जो हिकिड़ो भंवरो आहे त ॿियो गुलाब जो गुल आहे? मां तोराइतो आहियां अयाज़ मेले जी इंतिज़ामिया जो, ख़ासि तरह अमर सिंधू साहिबा जो, जिन मूंखे ॿियो दफ़ो घुरायो आहे हिते। ऐं अयाज़ ते मुसलसिल ॾहों
मेलो जी जेको आहे रिथा रिथी आहे ॾाढी भली आहे। तव्हांजी सॼी टीम खे शाबाश आहे। ऐं मूंखे मुंहिंजे लाइ इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त मां अदीनूर अफ़ज़ाल अहमद सैयद ही मुंहिंजा फेवरेट नसरी नज़म जा शाइर ऐं लेखक रहिया आहिनि। उन्हनि जे विच में मां पंहिंजा ख़्यालात इज़हार करे सघां थो। थैंक यू, महिरबानी नसीर। अच्छा, ॻाल्हि इहो हुई त साईं हीउ 80 जो ज़मानो हो। असां हीउ 80 जो एरा जेको तमामु वॾो ख़तरनाक एरा हो, सियासी बि ऐं अदबी तौर ते बि। 80 जे ज़माने में मां नौशाइरे मां का पब्लिकेशन कढणु चाहियां पियो। मां फस्ट ईयर जो स्टूडेंट हुउमि, इरफ़ान महदी 9th क्लास जो स्टूडेंट हो ऐं हू ऑलरेडी हाला मां हिकिड़ी पब्लिकेशन कढंदो जंहिंजो नालो हूंदो विख वधायो पब्लिकेशन। उनजा उन 6 पर्चा कढिया हुआ। पहिरियों पर्चो जॾहिं उन कढियो त हुनजी उमिरि मोस्टली 12 साल हुई। त हू 12 सालनि जी उमिरि में हिकिड़े पर्चे जो एडिटर थियो। उहो पंहिंजो पर्चो छपाइण जे लाइ असांजी पहिरीं मुलाक़ात सुहिणी प्रेस मरहूम तारिक अशरफ साहब जे ऑफिस में थी हुई। उन खां पोइ असांजी दोस्ती थी त दोस्ती हैदराबाद जे अदीबनि खां त लिकल कान हुई। सॼी सिंध में असां हलियासीं। मां उन्हनि ॾींहंनि में थोरो सियासी एक्टिव हुउमि, पर पोइ किन सबबनि जे करे मां सियासी तौर ते एक्टिव न रहियुमि। आख़िरी लम्हे ताईं असांजी दोस्ती गॾु रही। ऐं उन खे हाणे कीअं डिफाइन करे सघिजे थो, उन जे लाइ पूरो किताबु मौजूदु आहे। दोस्त पढ़ंदा त उन्हनि खे आइडिया अची वेंदी त मुंहिंजी फीलिंग्स अॼु बि, छो त हिन में जेको आख़िरी नज़म आहे उहो 2024 जो लिखियलु आहे। हिन वक़्तु असीं ज़रूरु तज़किरो कंदासीं, छाकाणि त हिकिड़ो सस्पेंस आहे त हिकिड़ो नौजवान आहे जंहिंजी उमिरि 25 साल आहे। उहो आख़िर दरियाए सिंध जे अल मंज़र जे दरवाज़े नंबर 1 ते हिकिड़े ठुल ते चढ़ी वेहे थो ऐं हीअ सभु दोस्त उन सां गॾु आहिनि जिन जा असां तव्हांखे नाला ॿुधाया। ऐं हू कंहिंजो इंतज़ारु थो करे, छा उहा हुनजी महबूबा आहे, छा इवेंट आहे जेको कंहिंजो हू इंतज़ारु पियो करे। ऐं पंहिंजो पाण खे बिलाख़िर जॾहिं को नथो अचे त पुठीअ भर पाण खे दरिया में उछलण खां पहिरीं हू बाहि मां वाच लाहे पंहिंजे दोस्तनि ॾांहुं उछले थो त अलविदा। ऐं लियाकत, सईद, मक़बूल हीअ सभु उनजो उभो हथु ॾिसनि था ऐं हू पुठीअ भर दरिया में छॾे थो। हीअ सभु दरिया ॾांहुं डोड़नि था, पर हिननि खे सभु रोके था वठनि त जेको वञण वारो आहे उन जे तलाश में तव्हां न असांखे लहणो आहे। सो लियाकत उहो कहिड़ा टचिस आहिनि, इहो किथां शुरू थिए सिट जो ही हेॾो पूरो किताबु। 91 में 5 अगस्त ते हुन शाम जो 4 वॻे पंहिंजो पाण खे छॾे ॾिनो आहे दरियाए सिंध में। ऐं लियाकत उन जी यादि में ही 91 नसरी नज़्म जिनजी कैफ़ियत ताज़ियती आहे उहे लिखिया आहिनि। आख़िर इहे नज़्म शुरू किथां थिया, किथां पहिरीं सिट आई जो पोइ हीउ किताबु मुकमिल थियो? सुसाइड कई मिठा साईं, त उन खां पोइ मुंहिंजी ज़िंदगीअ में ही मोस्ट पर्सनल ॻाल्हियूं आहिनि। अलाए छो तूं अहिड़ा पर्सनल क्वेश्चन थो पियो पुछी, पर बहरहाल मुंहिंजी ज़िंदगी थोरी तब्दील थी। त मां माना मुसलसिल उन लम्हे खां वठी जॾहिं बि घणो वेगाणो, घणो अकेलो, घणो उदास थींदो आहियां भली कंहिं बि वजह सां, त मूंखे इरफ़ान यादि ईंदो आहे ऐं मां कुझु न कुझु हुन ते लिखंदो रहंदो आहियां। अॼु बि हीअ मुंहिंजी हैबिट आहे। थियो हीअं त जॾहिं मां इहे सभु लिखंदो रहंदो हुउमि त हीअ 91 न आहिनि, हीअ 100s में आहिनि। छो त हाणे उनखे टाइम तमामु घणो थी वियो आहे हुनजी सुसाइड खे। 91 खां वठी तव्हां एतिरा साल ॿधो त मां कांस्टेंट लिखंदो थो अचां। त हीअ मां कॾहिं शाइरी सम्झी बि न लिखी आहे, जेको ईअं चइजे त भाई मां नसरी नज़म सम्झी लिखंदो थो रहां। हीअ मां लिखंदो थो रहां छो त ज़ाती तरह अॼु बि मूं वटि हू ज़िंदा आहे मुंहिंजे दिलि में। त हीअ मां लिखंदो रहंदुसि जेसि ताईं बि मां जहिड़ो आहियां। हीअ मूंखे आइडिया कीअं आई किताब जी, इन जो सॼो क्रेडिट हिते वेठल मोहतरमा अमर सिंधू साहिबा जो आहे। हीअ आइडिया मूंखे ईअं आई त मां हिते कॉल कयो हुयसि, मेलान कुंडेरा जी वफ़ात थी त मूंखे अमर सिंधू फ़ोन कई त तव्हां अचो ऐं असीं प्रोग्राम करण था चाहियूं। मां उन प्रोग्राम में आयुमि। मुख़्तसिरनि जॾहिं मुंहिंजो तारुफ़ करायो अमर, त उन जे हथ में मुंहिंजो किताबु हो, मुंहिंजे नसरी नज़म जो हिन खां पहिरीं 2021 में हिकिड़ो किताबु आयो, तुंहिंजी अखि उणे थी मूंखे। उन में 320 नज़म आहिनि। 320 नज़मनि मां मुंहिंजे तारुफ़ में जेको नज़म अमर सिंधूअ पढ़ियो हू इरफ़ान महदीअ ते लिखियलु 3 नज़म हो। त मां ॾाढो इम्प्रेस थियुमि। मूंखे हिकिड़ी ॾाढी आइडिया आई
त असां उन में 5 नज़म सिर्फ़ु कढी ॾिना साईं मुनीर ऐं मूं, त जीअं उहे उन में शामिलु कयूं। त मां हैरान थी वियुमि त रीडर एज़ अ रीडर, माना एज़ अ अमर सिंधू बि न, एज़ अ रीडर हिकिड़ो रीडर कीअं थो शयुनि खे ॾिसे। त मां सोचियो त छो न इहे मां ॾिसां त केतिरा मूं लिखिया आहिनि। इन लम्हे ताईं बि मूंखे आइडिया न ई त मां केतिरा नज़म या नज़म आहिनि या न ई, मां त लिखंदो रहंदो हुउमि। अच्छा, पोइ मां जॾहिं वरी वापसि वियुमि ऐं मां ॾिसणु शुरू कयो त मूंखे कोई 127 नज़म त मिली विया आहिनि। ॿिया बि हूंदा पर अञा मूंखे न मिलिया आहिनि। पोइ उन्हनि मां मूं छा कयो त 91 मूं ऐं मुनीर साईं 91 नज़म सिलेक्ट करे इन जो नालो साईं मुनीर जे रिथा ते, छो त इहो बेसिकली मुंहिंजे नज़म जो ई उनवान आहे, तुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ सां गुफ़्तगू, मुंहिंजो इन में हिकिड़ो नज़म ई आहे जंहिंजो उनवान आहे। पोइ इहो असां उनवान रखे किताब जे अचण जो रीज़न मेन इहो हो त हिते जेकॾहिं मां न अचां खाना बदोश ते त हीअ शायदि कॾहिं छपिजे ई न, इहे टिड़िया पखड़िया पिया हुजनि हा। पोइ असां खां पोइ वरी जेकॾहिं असांजा पोइ छपाइनि हा त छपाइनि हा, ख़बर न आहे। हाणे वरी मां उनजो ॿियो वॉल्यूम बि आणींदुमि इनशाला, जेकॾहिं सिहत ऐं तबियत साथ ॾिनो त। थैंक यू। लियाकत खां असीं हिकिड़े मरहले में कुझु नज़्म ज़रूरु ॿुधंदासीं, पर आउं लियाकत हिकिड़ो अञा तव्हां खां सुवालु कंदुसि, पोइ अली ज़ाहिद ॾे हलंदुसि, छाकाणि त हिकिड़ो 3 जनरेशन्स आहिनि जेके हुनजी आपघात खां पोइ पैदा थी चुकियूं आहिनि। हिकिड़ो वॾो नओं नस्ल आहे जंहिंखे असां सां या उनखे इरफ़ान महदीअ जे, छाकाणि त असां हुनखे ॾिठो हिकिड़ो ख़ूबसूरत दिलफ़रेब, दिलनशीन, दिलकश, तिलिस्मी ॻाल्हाइण वारो हिकिड़ो जेके तक़रीर ते कमांड आहे, जंहिंखे इल्म उरूज़ ते कमांड आहे, छाकाणि त हुनजो हाला सां तालुक़ु आहे। हाला जा माण्हू इल्म उरूज़ खां ऐं शाइरीअ खां ख़ूब आगाह आहिनि, पर उनजी पंहिंजियूं जेके हुस्नाकियूं आहिनि तबियत जूं, असांखे ॿुधायो त हुन में बुनियादी टैलेंट हो छा जो साईं जेम्स सईद हुन खां मुतासिर आहे, शेख हयाज़ हुनखे हुन ते एडिटोरियल पियो लिखे, त हू शइ छा हो। लियाकत जो त दोस्त हो जंहिंजे लाइ हुन एतिरो इंस्पायर थी हुनजे ग़म में एतिरा नज़्म लिखिया आहिनि। थोरो हुनजो पोस्चर असांखे दोस्तनि खे ॿुधायो त छा शइ हो। बुनियादी तरह त हिकिड़ी मिडिल क्लास जी फैमिली जो छोकिरो हो नंढो, स्कूल जे ज़माने खां हुनखे लिखणु पढ़ण जो शौक़ु जाॻियो। 7वीं क्लास में पहिरियों हुन कहाणी लिखी, 7वीं क्लास में हो जॾहिं, उहा कहाणी वरी हुन कंहिं मैगज़ीन में छपाई। उन खां पोइ हुनखे पाण खे ख़्यालु आयो त छो न मां हाला मां को मैगज़ीन कढां, त विख वधायो पब्लिकेशन जी मूं अॻु में अर्ज़ु कयो त उन हिकिड़ी ठाही। उन खां पोइ उन जे तरफ़ां हुन उहो किताब कढणु शुरू कया, उहे हू पाण छपाईंदो हो। पाण इन उमिरि में खणी ऐं हाला, सईदाबाद, सकरंड, इवन नौशहरे जे स्कूलनि ताईं वञी उहे सेल बि कंदो हो। अच्छा, शहरो अदब जो जेसि ताईं तहलीक आहे त बेसिकली हाला जेको आहे न उहो अदीबनि ऐं शाइरनि जो शहरु आहे जी। तमामु वॾा उते शाइर तमामु हाला ॾिना आहिनि, अदीब बि ॾिना आहिनि। 12 सालनि जे उमिरि में हुनखे तक़रीबन 7 बहरनि ते उबूर हो, जेके हुन उते लोकली मखदूम साहब वारनि जे कंपनीअ में हिकिड़ो शाइर हो हाशिम साहिल साहब, थी सघे थो नसीर उनखे सुञाणे बि, साईं सोज़ालाईअ जो बि दोस्त हो उहो। हुननि खां हुन 12-13 सालनि जी उमिरि में तक़रीबन 7-8 बहर त उन्हनि ते त हुनजी कमांड हुई, त हुन पहिरीं शाइरी शुरू कई। पर शाइरीअ हुनजी जेको उमिरि हुई त रोमांस जे हिसाब सां हू तमामु ज़्यादा फील थींदी हुई हुनखे। त पोइ हू 82 जे तरफ़, 82 जे साल में सियासी इंक्लाइंड थियो, कोमपरस्तीअ जे तरफ़, जीएसुन जे तरफ़, जीएम सैद जे तरफ़। कुदरती तौर ते बाय बर्थ हुन में कुझु क्वालिटीज़ हुयूं, कहिड़ियूं? मुक़ररु हू बहितरीनु हूंदो, तव्हां हुनखे मौज़ू ॾियो, उते जो तक़रीर शुरू कंदो त पिंड पाण माण्हुनि खे करे छॾींदो। अच्छा, उन खां पोइ शाइरी जी जेका याददाश्त आहे उहा हुनजी तमामु भली। नसीर हुनखे तमामु घणो यादि हो। नसीर जा शेर हू अक्सर कंपेरिज़ में पढ़ंदो हो, ख़ासि तरह जॾहिं हर महफ़िल जॾहिं उहो ख़तमु कंदो त नसीर जो हिकिड़ो मशहूरु शेर असां सभु तरह झुंगारींदा हुआसीं, अलविदा अलविदा, उहो हू ज़रूरु पढ़ंदो। दोस्तो, जीअं हिते अमर सिंधू अथिया, अदी नूर उल हुदा शाह, असांजी तनवीर अंजुम साहिबा, अफ़ज़ाल अहमद सैयद, ही बाक़ाइदे असांजे नसरी नज़्म जा वर्थ वाइज़ वॾा शाइर आहिनि, अमर सिंधू समेत। अली, तव्हांजो बि पंहिंजे टहीअ जे तमामु सुठनि नसरी नज़्म जे शाइरनि में शुमारु थिए थो। हिननि नज़्मनि जो तव्हां मुतालो कयो आहे, ही ताज़ियती नज़्म आहिनि, ही डायरी जे वर्क स्टाइल में लिखियल आहिनि,
पर तव्हीं छा था सम्झो त इन्हनि नसरी नज़मनि जी का अहमियत असांजे नसरी नज़म जे शाइरनि में मुसलम थींदी आहे? लियाकत जो जेको नालो आहे उहो सां तारुफ़ थियो उहो सतार रिंद जे नज़मनि में थियो। लकी जे नाले सां कुझु सतार जा नज़म हुया जेके पढ़िया ऐं पोइ तजसुस पैदा थियो त इहो लकी केरु आहे। पोइ जॾहिं सतार सां गुफ़्तगू थी हुन खां पुछियो त हुन ॿुधायो त हीअ लियाकत रिज़वी आहे। ऐं पोइ मूं अॻ में ॿिनि जा नज़म पढ़िया हुया एकड़ बेकड़, पर पोइ मूं गौर सां लियाकत जा नज़म पढ़णु शुरू कया, जंहिंखां पोइ लॻो त सिंध में जेको नसरी नज़मनि जो जेको ट्रेंड आहे ऐं जेको उन दौर में आउं ईअं खणी चवां त चंद अहिड़ा शाइर हुया जेके सुठो नसरी नज़म लिखनि पिया, उन में लियाकत जो नज़म बि शामिलु हुयो। हींअर त काफ़ी नौजवान आहिनि जेके ॾाढो सुठो नसरी नज़म लिखनि पिया, पर जीअं त असां इंस्पायर आहियूं उर्दू जे नसरी नज़म खां। अफ़ज़ल अहमद साहिबु वेठो आहे ऐं अज़रा अब्बास साहिबु आहे, तनवीर अंजुम आहे ऐं उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा उर्दू जा जेके नसरी नज़म जा सुठा शाइर आहिनि उन्हनि खे पढ़ियो वेठा हुआसीं। ऐं जॾहिं उहा तांग खणी जॾहिं सिंधी नसरी नज़म पढ़ूं पिया त उन में काफ़ी सारियूं असांखे जेको आहे सो खोटूं मिलनि पियूं ऐं काफ़ी अहिड़ियूं माना बहितरी जूं जेके त गुंजाइशूं नज़र अचनि पियूं। पर अदी नूर जा इवन नसर जॾहिं पढ़ंदा हुआसीं कहाणी त उन में बि असांखे नसरी नज़माणो हिकिड़ो अंदाज़ मिलंदो हुयो, पर उन जा नसरी नज़म बि ऐं अदी अतिया दाऊद साहिबा। पर जॾहिं मूं सतार जा नज़म पढ़िया त उन में मूंखे हिकु विथी नज़र आई ॿियनि नज़मनि खां, ऐं उन सां गॾु गॾु जॾहिं मूं लियाकत जा नज़म पढ़िया त उहे बि ॼण त उन हिकिड़ो जेको दाइरो हुयो उन खां ॿाहिरि नज़र आया, जंहिंमें तजरीदियत बि हुई ऐं उन में जेको शाइराणो जेको रिदम हुअणु घुरिजे नसरी नज़म में, जंहिंखे असां नसर खे नज़म कोठियूं जंहिंजे करे, उहो हिन जे नज़म में मूंखे मिलियो। जी आमतौर ते त असां वटि जेको नसरी नज़म जो तासुरु आहे त भई नसर जो जेको आहे को बि पेरा खणी उनखे सिटूं टोड़े मड़ोड़े रखी ऐं उनखे नसरी नज़म कोठींदा आहिनि, पर नसरी नज़म जूं खोड़ सारियूं टेक्निकल घुरिजूं हूंदियूं आहिनि जिन खे शाइर खे सम्झणु तमामु ज़रूरी हूंदो आहे। ऐं आउं सम्झां थो त लियाकत खे उहा टेक्निक अचे थी जेका नसरी नज़म लिखण लाइ घुरिबल हूंदी आहे। उन में ॿोली आहे, उन में मंज़र निगारी आहे, उन में ख़ासि तौर ते क्लाइमेक्स जेको आहे नसरी नज़म जो उहो तमामु घणो अहम हूंदो आहे, जेको उनखे नसरी नज़म खे वधीक उनजी सम्झे त उनजी रीढ़ जी हॾी आहे, करंगे जी हॾी आहे उनजी, त उहे शयूं उहे टेक्निक्स जेके आहिनि लियाकत में मूंखे नज़र आयूं। हिन किताब में मौजूदु जेके नज़म आहिनि तोड़े जो ताज़ियती नज़म आहिनि ऐं आउं सम्झां थो त इरफ़ान मेहदी असां सभिनी जे दिलि जो राणो आहे ऐं राणो रहंदो, पर जेकॾहिं आउं सम्झां थो त इरफ़ान मेहदी जूं यादूं उनजी शख़्सियत जा हवाला जेकॾहिं असांजे ज़हन तां असांजे दिलनि तां थोरा बि जेकॾहिं धुंधलाया हूंदा त उहे हिन किताब खां पोइ वरी वाज़े थी पिया हूंदा। हिन किताब पढ़ण खां पोइ इरफ़ान मेहदी असां वटि ॿीहर अछो उजरो थी ऐं उन साॻी पंहिंजी शख़्सियत, उन पंहिंजी दया, पंहिंजे उन किरदार जे रूप में असांजे अॻियां ॿीहर निर्वार थी थो अचे। उन खां अलावा जीअं तव्हां नसीर चयो त हिन में शाइराणो जेको असलूब आउं सम्झां थो त बिल्कुलु ई शाइराणा नज़म आहिनि। जेकॾहिं इन ग़ैर इरादी तौर ते लियाकत लिखिया आहिनि तॾहिं बि ही नज़म आहिनि ऐं मुकमल नज़म आहिनि जिनखे पढ़ी करे कोई बि जेको आहे सो नज़माणो जेको तासीर आहे माणे सघे थो। अली ज़ाहिद, आउं हिकिड़ो ज़िमनी सुवालु इन सिलसिले में कंदुसि त छाकाणि त ही हिकिड़े सदमे जे रिएक्शन में आयल शयूं आहिनि जेके नज़म थींदियूं वयूं आहिनि ऐं उनजी सूरत जेका आहे या उनजी जेका टेक्निक आहे उहा हिकिड़े नसरी फार्म वारी आहे। पर असीं जॾहिं नसरी नज़म जो बि ज़िक्र कयूं था त छा लियाकत जे इन्हनि नज़मनि में तव्हांखे उन सदमे खां अलॻि थी करे, छाकाणि त इरफ़ान मेहदीअ जा ॿ हवाला आहिनि जेके हिन किताब जो मौज़ू आहिनि, या वरी हुन जो जेको वफ़ात जो ख़ुदकशीअ वारो जेको ॾींहुं आहे उन जो ॾींहुं जॾहिं अचे थो अगस्त जो महीनो त ही उन में वरी हिकु दफ़ो साम्हूं थो अचे। पर इन्हनि ॻाल्हियुनि खे हटी करे इहे त हर इंसान खे सदमा आहिनि, उनजो रिएक्शन उनजे तख़लीक़ुनि में अचे थो। आउं तव्हां खां सवाल थो कयां त छा हिन नज़मनि में को शाइराणी क्राफ्ट, आर्ट, तख़लीक़ियत उन में उनजी वर्थ आहे हिन किताब में जेका हिकिड़े हमअसर शाइर जी हैसियत में छा था ॾिसो? जी बिल्कुलु आहे नसीर, में खोड़ सारा अहिड़ा नज़म आहिनि जेके तव्हां इन किताब खां हटी करे जेकॾहिं कंहिंजे अॻियां रखंदो या कंहिंखे मैसेज करे मोकिलियो त उनखे हू पंहिंजो जेकॾहिं उन वटि उन माण्हू वटि अंदर में बि कहिड़ा ॾुख आहिनि, अहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि या उन्हनि अहिड़नि सानियनि मां गुज़रियो आहे त उनखे पंहिंजो अक्स नज़र ईंदो
ऐं इहा ई आउं सम्झां थो कंहिं कामयाबु शाइर जी जेको आहे सो हिकिड़ी कामयाबी जी अलामत आहे त जॾहिं बि को बि माण्हू उन जी तख़लीक़ खे पढ़े त उन में उनखे पंहिंजो अक्स नज़र अचे। खोड़ सारा नज़म अहिड़ा आहिनि जंहिंमें मूंखे पंहिंजो अक्स नज़र आयो। इहा ई मुंहिंजे ख़्याल में त हिन जी कामयाबी आहे त उहो पढ़ंदड़ खे पाण छिके रखी वेठो। बिल्कुलु तव्हां दुरुस्त चओ था त जेकॾहिं असीं हिन खे इरफ़ान मेहदीअ खां हटी करे बि जेकॾहिं हिन नज़मनि खे ॾिसंदासीं त उन जी अहमियत, उन जो आर्ट या उन में जेका तख़लीक़ियत आहे उहा असांखे हिकिड़े अलॻि सुहिणनि ख़ूबसूरत नसरी नज़मनि सां गॾु बिहारण जे लाइ आसानी आहे असांखे। त उहे अहिड़ा ई ख़ूबसूरत नज़म आहिनि जेतिरा असांजे ॿियनि ख़ूबसूरत शाइरनि नसरी नज़म लिखिया आहिनि। असीं आख़िरी राउंड में आहियूं ऐं लियाकत रिज़वीअ खां ॿुधणु चाहींदुसि, तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि कुझु तख़लीक़ूं। उन खां पोइ असीं पंहिंजे हिन सेशन खे जेको मुख़्तसिर तरीन सेशन आहे असां उनखे वाइंड अप कंदासीं। समुंड ख़ुदा जे अकेलाईअ जो पाछो आहे। समुंड ख़ुदा जे अकेलाईअ जो पाछो आहे, मूंखे तुंहिंजी यादि ॾियारे थो। दोस्ती सीर पियल पखीअ वांगुरु फतके थी ऐं असां ॿिन्ही जे विच में जुदाई शैतान जे लिखियल नज़म जियां थी वञे थी। मां मज़हबी तमसीलुनि खां ख़ालीअ दिलि सां तोखे ॾाढो थो सारियां। तूं तक़दीर जे दालान में लेटियल थो रहीं, तूं तक़दीर जे दालान में लेटियल थो रहीं ऐं तुंहिंजे हॾनि जे हिरकीअ में मुंहिंजी दिलि दाम में फाथल पखी थी पए थी। ॿियो हिकिड़ो नज़्म आहे, हिन जो उनवान आहे ग़म ऐं ख़ुशीअ खां लातइल। वक़्त जे लाज़वाल छेड़े ते तूं आहीं, वक़्त जे लाज़वाल छेड़े ते तूं आहीं, वक़्त जे फ़ना पज़ीर छेड़े ते मां आहियां। मुंहिंजे अखियुनि में हिकु दरियाउ आहे, मुंहिंजे अखियुनि में हिकु दरियाउ आहे, जंहिंखे सवे भेरा तो ऐं मूं गॾु ॾिठो, जंहिं मूंखे जुदाईअ जे दाइमी जहन्नम में बेवाजब बेरहमीअ सां ॿोड़े छॾियो, जंहिंमें तुंहिंजी आख़िरी छलांग खां पोइ मां ग़म ऐं ख़ुशीअ खां लातइलिक थी वियो हुउसि। जॾहिं अरमीज़ा ॼाई हुई तॾहिं, अरमीज़ा मुंहिंजे नंढड़ीअ जो नालो आहे, मुंहिंजी किकी आहे वॾी। जॾहिं अरमीज़ा ॼाई हुई तॾहिं तो वांगुरु मां बि बदिलजी हिकु पीउ थी वियो हुउसि। पोइ ग़म ऐं ख़ुशीअ मूंखे वालारियो, पोइ ग़म ऐं ख़ुशीअ मूंखे वालारियो। ईअं मां तुंहिंजी 20 वर्सीअ खे ॿुधायां थो त तोड़े मां वक़्त जे फ़ना पज़ीर छेड़े ते आहियां, पर मूं वटि ग़म ऐं ख़ुशी ॿई आहिनि। तोड़े जो मां वक़्त जे फ़ना पज़ीर छेड़े ते आहियां, पर मूं वटि ग़म ऐं ख़ुशी ॿई आहिनि। जॾहिं त तूं वक़्त जे लाज़वाल छेड़े ते ॿिन्ही खां लातइलिक रुगो पंहिंजे DNA सां धरतीअ में सुतल आहीं। दरिया जी वीरान किनारे ते, दरिया जे वीरान किनारे ते हिन जो उनवान आहे। बदिलजी वियल लम्हनि में बदिलजी वियल दिलनि बाबति, बदिलजी वियल लम्हनि में बदिलजी वियल दिलनि बाबति जेकॾहिं मां कोई नज़म लिखणु चाहियां त आसमान ऐं ज़मीन मुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहिनि, पर मां शाइरीअ खां फ़िरार थींदो थो रहां। शाइरीअ वटि तुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ लाइ न त कोई मुनासिब लफ़्ज़ आहे ऐं न ई को रिदम आहे। तुंहिंजी 7वीं वर्सीअ ऐं मां, तुंहिंजी 7वीं वर्सी ऐं मां दरिया ते आहियूं। दरिया में पाणी 7 साल अॻु खां घटि आहे। जिथे हिते मच्छी मारणु मना आहे जो बोर्ड लॻल हो, दरिया ते जिन दोस्तनि विया हूंदा, हाणे त उहो कोन्हे, पर उन ज़माने में हिकिड़ो बोर्ड लॻल हूंदो जंहिं ते लिखियलु हूंदो हिते मच्छी मारणु मना आहे। जिथे हिते मच्छी मारणु मना जो बोर्ड लॻल हो, उते हाणे रुगो ख़ालीपणो वीरानी ऐं मां आहियूं।
तुंहिंजी वरसीअ सां गॾु मां पंहिंजी निगाह खे दरिया ते दूर ताईं तरंदे ॾिसां थो, ॼण तुंहिंजे लाश जी तलाश अञा बि जारी आहे ऐं दरिया ते मौजूदु समूरा माण्हू तुंहिंजी वरसीअ ऐं मूंखां लातइलिक रहनि था। असीं पंहिंजे हिन सेशन खे क्लोज़ करण वारा आहियूं ऐं आख़िरी जेके ॿ चारि अखर आऊं ॻाल्हाईंदुसि। अली ज़ाहिद तव्हांजी वॾी महिरबानी, लियाकत रिज़वी तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजे किताब जेको इरफ़ान महदीअ जे हवाले सां। ऐं एतिरी ॻाल्हि ज़रूरु करणु चाहियां थो त इरफ़ान महदीअ जी ख़ुदकशी अॼु बि हिकिड़ो राज़ आहे ऐं उन राज़ जी सिर्फ़ु ख़बर जेका आहे उहा असांजे लियाकत रिज़वीअ खे आहे, पर छाकाणि त हिकिड़ो प्रॉमिस आहे त उन राज़ खे अफ़शा नाहे करिणो। अलबत्ता शेख अयाज़ साहब जॾहिं हुन ते रिसर्च शुरू कई त हुन चयो त हिकिड़ो रोमेंस नओं परवान चढ़ी रहियो हो, अगरचे हू पहिरीं बि हिकिड़ो रोमेंस करे चुको हो डॉक्टर रूमाना साहिबा सां। उन मां हुनखे 3 ॿारड़ा पैदा थिया, जंहिंमें मुर्तज़ा महदी, शहबाज़ महदी ऐं हया महदी जेका अञा रूमाना जे गर्भ में हुई ऐं पंहिंजे पीउ खे न ॾिठो। ऐं इरफ़ान महदीअ शेख अयाज़ जे बकौल त हुन हिकिड़ो नओं रोमेंस शुरू कयो। फैमिली ऐं दोस्त चवनि था त न, अञा बि का ॿी ॻाल्हि आहे जेका सिर्फ़ु असांजे लियाकत खे ख़बर आहे, पर छाकाणि त हुनखे राज़ खे राज़ में रहणो आहे। शेख अयाज़ लिखियो आहे त हुन जॾहिं हुन छोकिरीअ सां इश्क़ शुरू कयो त उहा इंतिहाई वॾे घराणे जी न्याणी हुई, तमामु मालदार घराणे जी न्याणी हुई। जॾहिं हुनखे इरफ़ान जे इक़्तिसादी हालतुनि जी ख़बर पई बकौल शेख अयाज़ जे, त हुन हुनखे चयो त आऊं तो कंगले सां कोन पढ़ंदुसि। त इरफ़ान महदीअ हुनखे चयो त पोइ आऊं तोखे ऐं पाण खे गॾु मारींदुसि, शूट कंदुसि। त हुन चयुसि तूं छो मूंखे मारींदे, पंहिंजो पाण खे वञी मार। ऐं बिलाख़िर 25 अगस्त 1991 ते हिकिड़ो अनुमान आहे, हिकिड़ो गुमान आहे त हिकिड़ो इन केस जो ऑस्पेक्ट इहो बि आहे, हिकिड़ो ॿियो बि आहे जंहिंजी सिर्फ़ु लियाकत खे ख़बर आहे, जेको अफ़शान थियणो ई न आहे। ऐं लियाकत जे सिटुनि ते पंहिंजे सेशन खे क्लोज़ थो कयां। लियाकत लिखियो आहे, इरफ़ान महदी तोखे मिटीअ में रहणु अची वियो आहे। इरफ़ान महदी तोखे मिटीअ में रहणु अची वियो आहे, मूंखे ग़म खे ताज़ो रखणु अची वियो आहे। ही नज़्म ख़त्म थी वेंदा, ही नज़्म ख़तमु थी वेंदा, तुंहिंजी मुंहिंजी मोहबत कॾहिं बि ख़त्म न थींदी। अवां सभिनी जी महिरबानी।